नाज़रीन, वाहिद साहब सिंध में तव्हां खे अधिकार चऊं था। जॾहिं त वाहिद साहब सिंध में अक्सर इहो ई रहियो आहे त सिंध जो को बि इशू हुजे उन ते तक़रीबन जेको आहे त असीं लाहे वेंदा आहियूं ऐं असीं जेको आहे त पंहिंजा जेके मेज़बान हूंदा आहिनि उन्हनि खे जेको आहे त असीं हिते घुराईंदा आहियूं। महिमाननि खे घुराए करे असीं जेको आहे उन्हनि सां कुझु ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं त हुननि जो छा चवणु आहे। अॼु बि इहो ई मामिलो आहे। सिंध सभा जा जेके क़ौमी कारकुन हुया, जेके उन्हनि सां गॾु जेके अदड़ियूं हुयूं, भेनरूं हुयूं, उहे पंहिंजनि प्यारनि जी आज़ादी जे ख़िलाफ़ु जेको आहे हू वञी रहियूं हुयूं कराची खां इस्लामाबाद ताईं। ऐं उन्हनि खे ओबावड़ो में जॾहिं जेको आहे SHO आहे उन जेको आहे त हुननि सां हिकिड़ो तज़लील कई आहे, हुननि जी चादर में हुन हथ विधा आहिनि, हुननि खे गिरफ़्तार कयो आहे। उन ई मामले ते असां वटि अॼु महिमान आहिनि, जीअं सिंध क़ौमी महाज़ जा अॻुवान आहिनि, ख़ादिम शर साहब आहिनि ऐं मंसूर अहमद खंड साहब आहिनि। उन्हनि सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं त हीअ जेका न्याणियुनि सां ज़्यादती थी आहे, जेको हुननि जी पोती ते वार कयो वियो आहे, उन ई हवाले सां आख़िर इहो जेको आहे इन जे वार कंदड़नि में केरु ज़िम्मेवार आहे ऐं उन्हनि ते उन्हनि जी पोती ते आख़िर इहे वार छो कया विया आहिनि। ख़ादिम साहब, असां तव्हांखे वाहिद साहब सिंध स्टूडियो में भलीकार चऊं था ऐं जेको आहे हीउ हिकिड़ो वॾो वाक़ियो आहे। असांजे जेको आहे त हिकिड़ो ईअं सम्झो त सिंधी जेके ॿी क़ौम आहे उन खे हिकिड़ो जेको आहे त उन जी गैरत खे मुंहिंजे ख़्याल में ललकारियो वियो आहे। उन हवाले सां जेको आहे तव्हां छा चवंदो? आख़िर हीउ जेको मामिलो थियो आहे इहो आख़िर जेको आहे इन में केरु ज़िम्मेवार आहे? आख़िर इहे अहिड़ा वाक़िया छो था थियनि? सिंधी माण्हुनि सां एतिरियूं ज़्यादतियूं आख़िर छो? महिरबानी साईं, असां ख़ासि तौर ते सिंधी मीडिया जा ऐं वाहिद साहब सिंध जा शुक्रगुज़ार आहियूं, जंहिं अहिड़ी सूरत हाल में सिंध जे इन बढ़ंदड़ मामले ते सिंधी माण्हुनि सां, सिंध जे क़ौमी कारकुननि सां, क़ौमी तहरीक सां साथ निभायो आहे। हीउ जेको सिंध सभा जो क़ाफ़िलो वियो पए पिंडी ताईं, उन्हनि जो मौक़ुफ़ इहो हुयो त असां जा जेके प्यारा खंभे गुम कया विया आहिनि, जेके तव्हांजे कानून ऐं आइन खां मथां गुमशुदगियूं आहिनि, उन्हनि खे तव्हां ज़ाहिर करे पंहिंजे अदालतुनि में पेश कयो। हुननि जा जेके ॾोह आहिनि उहे ॾोह तव्हां हुननि जे मथां केसनि में लागू करे उन्हनि जा केस तव्हां खुलियल कोर्टुनि में हलायो। जेकॾहिं हुननि ते उहे ॾोह साबित थियनि था त तव्हां अदालतुनि जे थ्रू भले उन्हनि खे सज़ाऊं ॾियो। पर हिते छा आहे त हिते ॿिटो मयार आहे। सिंध जे माण्हू खे, उन माण्हू खे जेको सिंध जे हक़ीक़ी आवाज़ बणिजे, सिंध जो उहो माण्हू जेको सिंध जे वसीलनि जी मालिकी करे, जेको सिंध जे जाग्राफ़ी हदुनि जी मालिकी करे, जेको सिंध ते जेका धारी यलगार हुआ सिंधी माण्हुनि खे, जेके असली धरती धणी आहिनि, उन्हनि खे अक़लियत में तब्दील करण जे ख़िलाफ़ु आवाज़ उथारे, या बहरिया टाउन आहे, DHA आहे, या जेको डिंगी भंडार ते साम्राज्य जी वालार आहे, उन्हनि ख़िलाफ़ु जेको हक़ीक़ी आवाज़ उथारे थो उन खे खंभियो वञे थो। ऐं हिकिड़ा माण्हू खंभिजी वञनि था, वरी ॿिया माण्हू जेके खंभिजंदड़नि ख़िलाफ़ु आवाज़ था उथारनि, उन्हनि माण्हुनि सां इहो सलूक कयो थो वञे। असांजूं भेनर हुयूं, मुंहिंजी भेण सिंधु अमान चांडियो हुई, मुंहिंजी भेण शाज़िया चांडियो हुई, शाज़िया जी ऐं असांजी अमड़ हुई, अदी हानी बलोच हुई जेका असांजी महिमान हुई, ऐं साईं इनाम वारा हुया। इन्हनि जे मथां जेको ओबाड़े जी पुलिस चढ़ाई कई आहे, असां चऊं था त इहो रुॻो उन SHO जो ॾोह न आहे, पर इहा हिकिड़ी प्री प्लानिंग सां कयो वियो आहे त जीअं सिंधी माण्हुनि जो आवाज़ बैन अल-अक़वामी इदारनि ताईं असां पहुचणु न ॾियूं। हिन खे मथां रियासत वफ़ाक़ जे अंदरां ऐं जेके ताक़तवर धुरियूं आहिनि हिन रियासत जे अंदरि, जेके ऐवाननि में वेठियूं आहिनि, जेके ऐवाननि जे पोयां ऐवान ते विहारींदड़नि खे आहिनि, उन्हनि जी मार्फत सिंध हुकूमत पंहिंजी कुर्सी खे बचाइण लाइ हिन पुरअमन क़ाफ़िले खे रोके ऐं हुननि ते तशदुद कयो वियो आहे। ऐं हुननि जो जेको ख़ीमो तंबू लॻल हुयो, उन तंबू खे साड़ियो वियो आहे। असांजूं जेके भेनर हुयूं उन्हनि खे ऑन द रिकॉर्ड शयूं आहिनि, इहे शयूं मीडिया में पियूं आहिनि त उन्हनि खे रोडनि ते, रस्तनि ते हुननि जूं पोतियूं लाहे उन्हनि खे गीलियो वियो आहे। ऐं इहा हिकिड़ी अहिड़े क़िस्म जी सूरत हाल आहे जेका सूरत हाल सिंधी माण्हू खे पुरअमन ऐं अदम तशदुद खां परे धिकींदी।
त हो माण्हू अदम तशदुद ऐं पुरअमन वारी राह जेका हुआ उहा छॾे पथर जो जवाबु पथर सां ॾियणु कनि। असां चऊं था त हीअ धरती हमेशह अमुन पसंदि माण्हुनि जी रही आहे, महिमान नवाज़ माण्हुनि जी रही आहे। असां कॾहिं अहिड़ियूं पॉलिसियूं अख़्तियार ई न कयूं आहिनि। हितां जे माण्हुनि खे अहिड़ो न बिगड़ियो जो तव्हांजे लाइ बंगाल या बलूचिस्तान जहिड़ी सूरत हाल थी वञे। असां सो हुक्मराननि खे चऊं था, साहिब इख़्तियार खे चऊं था त होश खां कमु वठो। एॾी ॾाढ मुड़सी, एॾो जबर माण्हू जे अंदरि बग़ावत पैदा कंदो आहे। जेकॾहिं केरु पुरअमन तरीक़े सां पंहिंजे बचनि जी कानून मूजिबि वापसी चाहे थो त कहिड़ो सबबु आहे तव्हां उनखे उन जे बचनि जी कानून मूजिबि वापसी नथा ॾियो। तव्हां इस्लामाबाद में मौजूदु वज़ीर आज़म खां 300 ॾींहं धरणो हणायो था। इस्लामाबाद मुल्क जे गादी जो हंधु आहे, उहो समूरो मफ़लूज रहे थो। उते का बि अहिड़ी सूरत हाल अख़्तियार कान थी थिए। PDM जे नाले ते सुठी ॻाल्हि आहे, जमहूरी अमल थियनि, जमहूरी सियासी अमल थियनि, जमहूरी पार्टियूं क़ौमी पार्टियूं पंहिंजी जदोजहद कनि, हक़ हुक्मरानी लाइ जदोजहद कनि, उन्हनि खे अख़्तियार हुजनि। पर इहो कहिड़ो कानून आहे त हिकिड़ा 30 माण्हू पंहिंजे गुम थियल माण्हुनि जे वापसी लाइ एहतजाज कनि था। हिकिड़ा हज़ारे लखे माण्हू गॾिजी लाहौर में, इस्लामाबाद में, कराची में, गढ़ी खुदा बख़्श में लखे माण्हू गॾिजी इक़्तिदार बचाइण जे लाइ, पंहिंजो इक़्तिदार, पंहिंजे मथां करप्शन जा केस जेके आहिनि उहे ख़तमु करण लाइ माण्हुनि खे दरकबदर कनि था। लखे माण्हू आहिनि, उन्हनि ते को एक्शन कोन्हे को, उन्हनि खे का कोरोना जी वबा कान थी वकोड़जे। जेकॾहिं हिकिड़ा 26, 30, 50 माण्हू पंहिंजे प्यारनि लाइ एहतजाज कनि था त उते रियासत खे तकलीफ़ कहिड़ी थी थिए। इहा ॿिटी पॉलिसी आहे, इहा तव्हांजी पॉलिसी इहो सबूत थी ॾिए त हिन रियासत जे अंदरि असां सिंधी माण्हू जेके आहियूं ऐं ॿिया जेके बि असांजूं ॿियूं मज़लूम क़ौमूं आहिनि उहे हिते असां ग़ुलाम आहियूं ऐं इहो पंहिंजो सबूत था ॾियनि। उन जे करे असां वरी बि चवनि था त तव्हां होश खां कमु वठो। जेकॾहिं माण्हुनि खे भित सां लॻाईंदव त माण्हू अञा वधीक जज़्बात में ईंदा, वधीक कावड़ में ईंदा। हिते हिकिड़ो माण्हुनि हिकिड़े एहतजाज असांजे हिते असांजे कुझु अदड़नि ते बेरमती कई आहे, उन्हनि जे मथनि तां पोचियूं लाथियूं त सिंधी माण्हू जज़्बात में अची विया आहिनि। पर अहिड़ी सूरत हाल तव्हां पैदा न कयो जंहिं मां अॻिते तव्हांखे वधीक तकलीफ़ हुजे। असल में सिंध सभा जे काफ़िले ते हीअ जेका चढ़ाई थी, इन में कंहिं हिकिड़ी तंज़ीम न पर सिंध जे क़ौमी तहरीक जे समूरनि धड़नि, समूरनि तंज़ीमुनि समेत जेके बि साझावंद वकील हुया, सहाफ़ी हुया या जेके ॿिया सिंध दोस्त धुरियूं हुयूं, उन सभिनी पंहिंजे आवाज़ उथारियो आहे ऐं अञा बि उथारनि पिया। हुननि जे अंदरि हिकिड़ी कावड़ ऐं क्रोध आहे ऐं जीअं सिंध क़ौमी मुआज़ हिकिड़ी क़ौमी तहरीक जी वॾी तंज़ीम आहे, उहा पंहिंजे इदारनि में फ़ैसिला जोड़ींदी आहे। उहो हुन पंहिंजे इदारनि में जोड़ींदी, मां तव्हांखे हिते नथो ॿुधाए सघां। बाक़ी तव्हां ॾिसो त नंढे ॿार खां वठी जेको ॿारु नॉन मैच्योर आहे, उन खां वठी जेको पोड़ो आख़िरी पसान मां, जन जन इहा सूरत हाल ॿुधी आहे, जन जन इन सूरत हाल मां गुज़रिया आहिनि। जन जन जे अॻियां इहो वाक़ियो गुज़रियो आहे, उन्हनि वटि क्रोध आहे, उन्हनि वटि कावड़ आहे, उन्हनि खे तकलीफ़ पहुती आहे। पर पीपल्स पार्टी जो जेकॾहिं तव्हां पासो ॾिसो, जेका सिंध जी चूंडियल नुमाइंदा जमायत आहे, उन जे मुङनि में वात में जहिड़ो कर मुङ पिया आहिनि, कुछण लाइ तयारु न आहिनि। मक़सदु सिंध जे न्याणियूं आहिनि, सिंध जा माण्हू आहिनि, उन्हनि जी तज़लील थिए थी। पर असांजी जेका हिकमरान धुर आहे, उनखे सिर्फ़ु कुर्सी बचाइणी आहे। न रुॻो उन्हनि ते ॻाल्हाइजे, उन्हनि सां गॾु जेके ॿियूं हितां जूं सियासी समाजी तंज़ीमूं आहिनि, जीअं डेमोक्रेटिक अलायंस जेको जुड़ियो अॻी इलेक्शन में, उन जेके जमायतूं आहिनि, उहे समूरियूं अहिड़ी कन लाटार करे वेही रहियूं आहिनि हिन मामले खां। पर इन्हनि सभिनी खे इहो आगाह था कयूं, इन्हनि खे इहो ॿुधायूं था त ज़मीनी हक़ीक़तूं चेंज पियूं थियनि, सिंधी माण्हुनि जो माइंड मटिजे पियो, सिंधी माण्हू बाशऊर थी चुको आहे, पंहिंजे क़ौमी मामलनि खे, पंहिंजी क़ौम खे, पंहिंजे क़ौम दोस्त साथियुनि खे सुञाणे थो। उन जे करे तव्हां पंहिंजी क़ौम सां बीहो, क़ौम जे वसीलनि सां बीहो। कुर्सी, इलेक्शन, इक़्तिदार अचणी वञणी शइ आहे। तारीख़ में जेकॾहिं तव्हांखे ज़िंदह रहणो आहे त इक़्तिदार खे थुॾे तव्हां पंहिंजे वतन सां बीहो,
तारीख़ में जे तव्हांखे ज़िंदह रहणो आहे त तव्हां इक़्तिदार जे पोयां ड्रोन खे छॾे पंहिंजे वतन जे जाग्राफ़ी हदुनि जी मालिकी कयो, पंहिंजे माण्हुनि जी ॻाल्हि कयो। जेकॾहिं तव्हांजे औरतुनि जी तज़लील थी आहे उहे न रुॻो जेको आहे सो हिकनि फ़र्दनि जूं न्याणियूं आहिनि, न रुॻो हो कंहिं हिकिड़े कुटुंब या हिकिड़े घर जूं न्याणियूं आहिनि, हो समूरे सिंध जो केस खणी पई वियूं। उन जे करे हो असांखे पंहिंजे धीअरुनि जहिड़ियूं आहिनि, असांखे पंहिंजे भेनरुनि जहिड़ियूं आहिनि। समूरा साञा आबंद जेके बि आहिनि उहे ईअं था सम्झनि। उन जे करे इक़्तिदार जी हवस में अखियुनि ॿूटण जे बजाइ उन्हनि समूरनि साञा आबंदनि जे धीअरुनि ऐं माउरुनि जो ख़्यालु कंदे इक़्तिदार परस्तनि खे असां चवंदा त होश खां कमु वठो। अहिड़ी सूरत हाल न कयो जो तव्हां सुभाणे वर्क न करे सघो, तव्हांखे सुभाणे माण्हू ॻोठनि में लहण न ॾियनि ऐं तव्हां इलेक्शन में चूंडिजी या बीह न सघो, या तव्हांजे इलेक्शन जो सिस्टम जुड़ी न सघे। उन जे करे पहिरियां पंहिंजे वतन जी ॻाल्हि कयो, वतन जे वारसी ऐं मालिकी जी ॻाल्हि कयो। जेका ही तव्हां पंहिंजे धाड़ियल निमा SHO जे थ्रू तव्हांखे इहा बि ख़बर हुजणु घुरिजे त बॉर्डर एरिया ते हुकूमत जे तरफ़ां इंटेलिजेंस इदारनि जे तरफ़ां मनपसंद माण्हू मुक़ररु कया वेंदा आहिनि, पुलिस मार्फत जेके हूंदा आहिनि। जीअं जेका स्मैलिंग थिए थी, जेका माण्हुनि जी अचु वञु थिए थी, जेको सूबनि जे ॻांढापे जो ज़रियो आहे, उन्हनि ते उहे शयूं नज़र रखनि, उन्हनि जा उहे मंज़ूर नज़र हुजनि। माना सॼी सिंध लताड़े जेकॾहिं ओॿाड़े वञी उन्हनि खे रोकियो थो वञे त इहो रियासत ॿ कम थी करे। हिकु त माण्हुनि जो क्रोध ऐं कावड़ जेको आहे उहो वफ़ाक़ ऐं पंजाब खां मोटी पीपल्स पार्टी जे ॻिचीअ में पए, सिंध पुलिस जे ॻिचीअ में पए। ऐं पीपल्स पार्टी खे हिते होश खां कमु वठणु घुरिजे त अहिड़ी जेका वफ़ाक़ी पॉलिसी आहे होॾां तव्हां जेको आहे सो PTI जी मुखालफ़त था कयो। तव्हां चओ था त इक़्तिदार असांजे वोट ते धाड़ो हयो वियो आहे, उन्हनि ई धाड़ो हणंदड़ धुरनि, उन्हनि ई इक़्तिदार ते क़ाबिज़ धुरनि इहा रांदि खेॾी आहे। उन जे करे बजाए तव्हां कुर्सी जे आसिरे जे उन्हनि जी रचायल रांदि खे हथी ॾेई ख़ामोश थी पंहिंजे भेनरुनि ऐं न्याणियुनि जी जेका तज़लील था करायो, उन में तव्हांखे बि निशाने ते आंदो वञे, तव्हां ते बांगरियूं खॼनि, तव्हां बि सुभाणे तारीख़ में पंहिंजो मुंहुं कारो करे वेही रहो। उन जे करे तव्हां अहिड़ा कम न कयो, इक़्तिदार जी लालच में अहिड़ा कम न कयो, छो जो तारीख़ कंहिंखे बि ढके न रखंदी आहे। जेकॾहिं माज़ी जी तारीख़ ॾिसूं त जेके उन दौर जा हीरा लिखबा हुआ, पर हक़ीक़त में जेके हीरा न हुआ, जेके उन दौर जा हीरा हुआ, मखदूम बिलावल खे उन दौर में सज़ा ॾिनी वई। मखदूम बिलावल खे उन दौर में घाणे में पीड़ायो वियो, मुजरिम ठहिराए। पर हिन दौर जो हू अज़ीम हीरो आहे। शाह इनायत शहीद खे उन दौर में बाग़ी चई क़तलु कयो वियो। इमाम हुसैन खे उन दौर में, हींअर उहे माण्हू तारीख़ छंडे फूके असांखे उहे हीरा करे ॾिना आहिनि। पंहिंजो क़ौमी हीरो राजा ॾाहर ॾिसो, पंहिंजो जेको आहे सो दोदो सूमरो ॾिसो, दुल दरिया ख़ान ॾिसो। मक़सदु तारीख़ में उहे किरदार उन वक़्तु कुझु ॿिया ॾेखारे पए, पर तारीख़ उन्हनि खे छंडे फूके पेश कयो आहे। ईअं पीपल्स पार्टी हुजे, GDA हुजे, या ॿियूं जेके सिंध जे अंदरि सियासत कंदड़ धुरियूं आहिनि, उन्हनि खे बि इक़्तिदार जे पोयां ड्रोन जे बजाए होश खां कमु करणु घुरिजे। ईअं न सुभाणे तारीख़ बि उन्हनि खे उन सिफ़ में बीहारे जिथे गद्दार बीहंदा आहिनि। जेका आहे लाक़ानूनियत थी आहे ऐं इहे जेको माण्हुनि खे खंबे कनि था, इहो हिकिड़ो माना आलमी ॾोह आहे। दुनिया जे क़ानून में इहो हिकिड़ी शइ ॾोह आहे त बाबा माण्हुनि खे खंबे गुम न कयो। ऐं इहा शइ हिन रियासत में जेका इस्लामी जमहूरिया रियासत आहे, उन जे शरीयत में क़ुरान में बि आहे त माण्हुनि खे न खंबे। हाणे इहो जेको माना ॿिटो रवायो माण्हुनि खे खंबण वारो आहे, इहो सिर्फ़ु सिंध सां न आहे, इहो बलूचिस्तान सां बि आहे। सालनि खां माण्हू खंबिया पिया आहिनि बलूचिस्तान में। चिचरनि दासनि जो खंबे गुम करणु इहो पहिरियां बलूचिस्तान में हो, सिंध में सिलसिलो शुरू कयो। इन सां ॿियो कुझु न थींदो, इन सां माण्हुनि में अहसास महरूमी वधंदी। ऐं हे बांग्लादेश जेको हिन मुल्क जो हिसो हो, उहो जेको टुटी वियो, उन मां अञा थी सिखिया आहिनि। ऐं हे चाहिनि था त माना हीअं सिंध बि वरी हिन मुल्क में ॿियो साम्हूं थिए, सिंध बि जुदा थिए, बलूचिस्तान बि जुदा थिए। ऐं उन खां पोइ जेके माण्हू हे खंबे गुम कनि था, हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हिकिड़ो खंबे गुम कनि था, कंहिंजो भाउ गुम था कनि, कंहिंजे
पंहिंजो पीउ गुम था कनि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे सुभाणे उन जा जेके वारिस आहिनि पहिरियां वञनि था माना थाणे ते FIR लिखाइण तो SHO जेको माना उन्हनि सां SHO ऐं जेको ॿिया रियासती इदारा आहिनि गॾिजी उन्हनि खे कमु था पर उहो SHO त जेको हथ जो अचे थो त मूं वटि माण्हू ईंदा आहिनि न ई असां गिरफ़्तार कयो आहे पोइ उहे माण्हू वरी ॿियो कानूनी रस्तो अख़्तियार कनि था अदालत में था वञनि वरी अदालत जॾहिं उन्हनि माण्हुनि खे रियासती इदारा उहे एतिरा ॾाढा आहिनि जो उन्हनि खे अदालतूं घुराइनि थियूं नथा अचनि अदालतूं बार बार आन जे रिकॉर्ड फैसला ॾेई चुकियूं आहिनि त बाबा जे किथां बि को माण्हू खंपिजे थो उन हद मूं त उन SHO ते FIR थिए पर तव्हां ॾिठो आहे त माना अॼु ताईं का SHO ते इहा शइ FIR न थी आहे ऐं माना लाक़ानूनी थी या हद थी वई आहे पोइ मजबूर थी माण्हू माना एहतजाज कनि था ऐं तव्हां ॾिठो त माना जेॾीमहिल इहे पुट पुसट वारो माहौल हो कोंकरस घुरियूं जेके तक़रीबन 5 माण्हुनि खां लातालकी पियूं कनि उन टाइम ते माना इनाम अब्बासी जेको पाण हिकु दफ़ो अॻु में खंभिजी वियो वरी उहो माना पंहिंजे माण्हुनि जे लाइ सिंधी माण्हुनि जे हक़नि जे लाइ जेके खंभिजी विया आहिनि उन्हनि जी ॻोल्हा में निकिरी पियो कराची ते लगातार एहतजाज कंदो रहियो उन खां पोइ हुन 10 नवंबर खां माना मार्च शुरू कयो कराची खां ॾिठो त हाणे ॿिनि मसइलनि जो हल आहे त माना जेको GHQ जे गेट ते धरणो हणिजे पोइ 10 नवंबर खां निकितो सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां थींदो अची जेॾीमहिल सिंध पंजाब जे दंग ते पहुतो त हुनखे हुते रोकियो वियो की भाई हाणे तोखे असां अॻिते न वञणु ॾींदासीं ऐं तूं हितां वठी वञ ऐं जवाब कहिड़ो ॼाणायूं त तव्हां ते भिट शाह ते FIR ते दाख़िल थियल आहे भिट शाह खां पोइ बि लगातार ओबाड़े ते आयो त माना किथे हुनखे पुलिस गिरफ़्तार न कयो जंहिंमें ओबाड़ो दंग ते पहुचे थो त हुनखे गिरफ़्तार कयो थो वञे त इहो बि हिकिड़ो सुवालु आहे ऐं उन खां पोइ जेॾीमहिल उहो हुते माना हुनखे मोटाइनि था उहो पोइ बि खुरम आहिनि माना उते वेठा रहिया आहिनि साइड ते पंहिंजी कैंप खणी वरी उते उन्हनि ते माना राति जो माना सिविल वर्दी में SHO जो मां अॻी राति ते मौक़े ॿुधो त SHO चए पियो त असां त का में हथ ईंदो वेंदो ऑन दी रिकॉर्ड ॻाल्हि आहे वीडियो ते हर शइ ते माना पुलिस बि आहे त उन सां गॾु हिकिड़ा माना अहिड़ा माण्हू जेके नकाबपोश हाणे जेके नकाबपोश माना असांजे नियाणियुनि ते हमिलो था कनि उते सिंध सभा जी काफ़िले ते हमिलो था कनि ज़ाहिरी ॻाल्हि SHO खे ख़बर हूंदी थी केरु माण्हू माना उहे एतिरा ताक़तवर आहिनि पावरफुल आहिनि जो माना SHO जी बि उते नथी हली पोइ तव्हां ॾिठो त असांजे नियाणियुनि जी तज़लील कई वई उते असां सिंध सभा जो जेको क़ाफ़िलो सॼे खे गिरफ़्तार कयो वियो उन्हनि ते हिकिड़ो कूड़ो केस ठाहे उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो उन जो रद अमल तव्हां ॾिसो त सिंधी माण्हू उन टाइम ई निकिता जो सिंधी माण्हू जेको नियाणी हूंदी आहे उनखे सत क़ुर सम्झंदा आहिनि ऐं उनजी लोही लज जे लाइ उहो का बि शइ खे कोन ॾिसंदा आहिनि उन टाइम निकिता औरतुनि खे छॾायूं पर उहो उन खां पोइ उते एहतजाज लगातार हले थो पियो पर माना हे बदमाश जेको SHO आहे या उन टीम उनखे धमकियूं ॾिए थी पई त अञा असां तव्हां हितो एहतजाज ख़तमु कयो न त तव्हां ते असां केस कंदासीं पर ॾिसो उन्हनि जा हौसला बुलंद आहिनि उहो अञा चवंदा असां माना लॉन्ग मार्च कंदासीं ऐं GHQ ताईं वेंदासीं त इन सॼे पस मंज़र खे असां ॾिसी इहो ई सम्झंदासीं त हे माण्हू माना हिते कानून आहे ई कोन कानून जी बालादस्ती आहे ई कान हिते जेको ॾाढो सो गापो वारी रवायत आहे ऐं इहा रवायत ख़तरनाक साबित थींदी हिन मुल्क जे लाइ हितां जा जेके इदारा आहिनि हिननि जी जेका सिंधी माण्हू बलूच माण्हुनि सां रवश आहे इहा ॾाढी ख़राबु आहे हिन जा नतीजा गरा थी अथसि बिल्कुलु तव्हांजो सुवालु सही आहे ऐं असल में ॾिसो न माण्हू जेके गुम कनि था उहे मुख़्तलिफ़ सियासी तहरीकुनि जा क़ौम परस्त तहरीकुनि जा माण्हू आहिनि उहे गुम करण जो मक़सदु इहो आहे त उन्हनि जो को ॾोह न आहे त उहो को बम धमाका न आहिनि कंदा को धाड़ियल न आहिनि उन्हनि खे खंभण जो मक़सदु इहो आहे त उहो पंहिंजी धरती जे हक़नि जी ॻाल्हि कंदा आहिनि पोइ हुन में ॾिंगी भंडार बेट हुजे सिंध जो गैस हुजे कोयलो हुजे सिंध जा रोड हुजनि हो माना सिंध जे हक़नि जी ॻाल्हि कंदा आहिनि उन ते हो इक़्तदार में वेठल धुरियूं आहिनि या जेका रियासत हलाइनि थियूं उहे इदारा उन्हनि खे खंभे वेंदा आहिनि त इहा शइ हक़नि वारी ॻाल्हि को बि न करे
ऐं हे जेको ताज़ो वाक़ियो करायो वियो आहे इन जो पस मंज़र बि ईअं ई थी सघे त जेको हीअ ॾिंगी बिंडार ॿेट ते हुननि कब्ज़ो करणु पिए चाहियो त सिंधी माण्हुनि में हिकिड़ो किरो हो कावड़ हुई त उन शइ खे हुननि कन्वर्ट कयो त भाउ हे माना सिंधियुनि जो ज़हन हिन पासे थी वञे असां उते माना उहो पंहिंजो कमु आसानी सां शुरू करे सघूं पर ईअं न आहे सिंधी माण्हू हींअर सुजाॻ थी चुका आहिनि ऐं जेके बि तक़रीबन कॉम्परस जो धुरियूं आहिनि सिंध बचायो जेका आहे कमेटी उन में सभु माना कॉम्परस धुरियूं आहिनि उहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते माना इहा सुजाॻी जा प्रोग्राम कनि पियूं ऐं ईअं न आहे जो असांजे अखियुनि जे साम्हूं ॾिंगी बेट ते कब्ज़ो करे वेंदा सिंधी माण्हू सुजाॻींदो ऐं उहो पंहिंजी धरती जी वारसी ऐं मालिकी लाइ ज़रूरु क़दम खणंदा। वाइस साहब सिंध में आयल महिमाननि जा वीचार तव्हां ॿुधा उन्हनि जो चवणु आहे त हीउ जेको सिंध सभा जी रैली ते जेको वार कयो वियो आहे इहो मुंहिंजे ख़्याल में वॾो शर्मनाक वाक़ियो आहे ऐं जेको आहे उन SHO समेत जेके बि उन में मुलविस हुजूं आहिनि उन्हनि खे शाम अचणु घुरिजे निर्णय ते को वार कयो वियो आहे उन ई हवाले सां जेको आहे त हीअ जेके बि असांजा महिमान आया उन्हनि जा वीचार तव्हां ॿुधा आख़िर में असां हिननि महिमाननि जो शुक्रियो अदा कंदासीं जेके असांखे क़ीमती वक़्तु कढी करे असांखे टाइम ॾिनो आहे।